परेशान से जीवन सैर करूं, इंद्रियां गुरु हालत नहीं पड़े, लगाम मेरे गुरु परेशान से जीवन सैर करूं। इथे पंहिंजी शेवा ॾिनी उन लाइ उन्हनि जो मान करणु ज़रूरी आहे। सो असां गोपालदास खे अर्ज़ु कंदासीं साल पर आहे असांजे भगवान भाई जो शान वधायूं। श्री गोपाल भाई भगवान दास जो स्वागत कनि था तालियुनि सां। हवा से भगवान भाई
डॉक्टर अरुणा खत्री के मोमेंटो ॾींदी जंहिं पंहिंजी खे शेवाऊं ॾिनियूं आहिनि। डॉक्टर अरुणा खत्री के तालियुनि सां स्वागत। डॉक्टर अरुणा खत्री को सम्मान। कुंजन उदासी जारमी खत्री जो कि गुंजन नाला बीजेपी को रखा गया हाँ ये जड़ता ये थी जानवी खत्री के मोमेंटो असाजे जज वासुभाई ममाणी के असाजो विकी साहब विकी वासु वाह वाह स्वागत। राजूभाई उदासी साईदा छो न राजूभाई उदासी जैसी पूरो मालाण मचो हेतिरो सारो शूटिंग कई तव्हां हिन जो मज़ो एसटी चैनल ते रिकॉर्डिंग ॾिसी करे तव्हां पंहिंजो पंहिंजो आनंद वठिजो। असांजो राजूभाई एसटी चैनल ते कंदो हाँ राजू उदासी जो स्वागत कंदो मोमेंट सां सुरेश उदासी। थैंक यू साईं राजू भाई कॾहिं ॾेखारींदो हाँ तालियुनि सां स्वागत राजू उदासी जो। कुमार भाई साउंड सर्विस जो स्वागत कंदो। दीपू भाई साउंड सर्विस जो स्वागत मोमेंटो सां तालियुनि सां स्वागत कयो। इन्हनि बि वीचारनि सुठी शेवाऊं ॾिनियूं आहिनि। ॿार उत्साह में वेठा आहिनि कि फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज फैंसी कॉम्पिटिशन थिए पिया कवर स्टैंड पिया बलून कॉम्पिटिशन डांस कॉम्पिटिशन तमाम सुठो डांस कॉम्पिटिशन जो कॉम्पिटिशन हुई। ॾिसूं फर्स्ट सेकंड थर्ड किथे तो पहुचे। बाक़ी भजन सां असां बेइंसाफ़ी कई टाइम घटो मजबूरी असांजी इन लाइ असां क्षमा चाहियूं था। ॿिए दफ़े इन ॻाल्हि खे असीं वीचारींदासीं कि जल्दी प्रोग्राम चालू थी सघे पर दुर्भाग्य में असांजी हिंदुस्तान जो टाइम 9 जो टाइम तो 10:30 में प्रोग्राम चालू थियो। ये दुख की ॻाल्हि आहे जेकर 9 जो 9:30 में चालू थिए तो सब प्रोग्राम आराम सां थी सघनि न तो हर साल असीं 3 ॾींहं ही प्रोग्राम रखंदा हुआसीं पर उनकी कटे हाणे टाइम कोन्हे माण्हुनि खे 3 ॾींहं अचण जे लाइ इन लाइ 3 प्रोग्राम गॾु करे हिकु ॾींहं में मल्हाए रहिया आहिनि। कुमार शर्मा जो स्वागत कंदा वीडियोग्राफी जिन कई दीपक उदासी मोमेंटो डी साईं तव्हां भी शेवा ॾिनी आहे न हाज़िरी त बढ़िया खपे। हेलो मिस्टर खत्री साहब जो उद्घाटन का वक्त स्वागत करना दीपक उदासी बोल गुरुनानक देव की जय। कोई रेडियो वाले साईं साथियों श्री प्रकाश जनरल स्टोर कर बच्चे ना
उदासी। साउंड सेंस वारनि जो भी सहयोग हुयो त असीं एतिरो प्रोग्राम कामयाब रहियो। इन्हनि जी बि हिन में योगदान आहे। ही हिकु क़िस्म जो यज्ञ हो जंहिंमें साउंड सर्विस, लाइट वारनि, असांजे कलाकारनि, शेवादारनि, जजिस पंहिंजी आहुति ॾिनी ऐं यज्ञ सफल थियो ऐं गुरु नानक जे जनम जो आनंद वरितोसीं। मां जेका भेण आयल आहे तमामु सुरीलो ऐं मधुर आवाज़ हो। पहिरीं ख़बर हुजे हा त शायदि प्रोग्राम उन खां शुरूआत कयूं हा असां। ॿिए दफ़े असां तव्हांखे ज़रूरु इनवाइट कंदासीं। अमां ज़रूरु जो ॾाढो आनंद ईंदो। वाह वाह। भेण नालो तव्हांजो? तनुजा। हा, तनुजा जो सभु मोमेंटरी स्वागत करे उदासी पियो आहे। हा, तालियुनि सां स्वागत कयो। भेण तमामु सुरीलो आवाज़ हो ऐं आनंद वठाई। तमामु धन्यवाद। देव की जय। अचन वासुभाई ब्रह्मानी द्वारा मोमेंटो ॾिनो वेंदो श्री प्रकाश रामचंदानी ऐं उन्हनि जी डॉटर बूबी रामचंदानी। अवां जेके डांसूं ॾिठियूं उन्हनि कोरियोग्राफी कई ऐं ॿारनि खे सुठो ट्रेन करे हिन मंच ते आंदो हुयो। सो हिन ॿिन्हिनि जो स्वागत कंदा असांजा ट्रस्टी वासुभाई बम्बानी ऐं भूमि जो मोमेंटरी स्वागत कंदी प्राची उदासी। भाई ताड़ी तो बजाए, ताड़ी में छा करा। असांजा श्री रामचंदानी साहब भी टीचर आहिनि, हेॾा भूमि भी टीचर आहे, मां भी टीचर आहियां, त घटि में ताड़ी वॼणु खपे। हाँ सली भाई, सली भाई कौन रखी छो सुभाणे गुरु नानक देव जी प्रार्थना है तो आईंदा भी सेवा चालू है। जंहिंजो इंतजार हो नतीजो हथ में अची चुको है। स्टार्ट कयूं था असीं फैंसी ड्रेस खां, थकान तो देर भी काफी थी हुई है। थर्ड नंबर का स्टार्ट कयूं था। थर्ड नंबर है वर्षा सचदेव। नहीं चलो वर्षा सचदेव हाँ है। तो फैंसी ड्रेस में तालियां बजाए बच्चे के लिए। बार ताली बजायो। बेचारो नंढो ॿार आहे, एतिरे टाइम खां वेठो आहे नचंदो। थर्ड प्राइज है इनकी फैंसी ड्रेस में। गुरु नानक देव की जय बोलो। सेकंड प्राइज जेस्मिन चेतनानी और मीरा चेतनानी। तुम नाम चाहे जैस्मिन या तुम लीना। ओके ओके। सेकंड प्राइज। और फर्स्ट प्राइज जा रहा है दिया खत्री है। सो गई उसकी मम्मी को दे दो। चलो आइए आइए दादी आइए, वो तो है जज में, आप आइए। दिया और हसीदा दोनों का? अच्छा दोनों का। हाँ हाँ दोनों साथ में। हाँ राधा कृष्ण। दिया और हसीदा खत्री दोनों को फर्स्ट प्राइज जा रहा है। तालियों का स्वागत। अब डांस कॉम्पिटिशन में सोलो में थर्ड से स्टार्ट कर रहे हैं। हर्षिका है नहीं, हर्षिका अलग है। सेकंड नंबर है तनिषा त्रिषा चेतनानी। सेकंड प्राइज। बहुत सुंदर डांस किया था बेटा आपने, बहुत सुंदर। सेकंड प्राइज। और फर्स्ट प्राइज जा रहा है तुषा चेतनानी।
अच्छा सेकंड इनका क्या नाम है? वो कवर दे दो सॉरी फर्स्ट का फर्स्ट है तुषार चितमल। ये दूसरा नाम लेते जुड़ते हैं। फिर ग्रुप डांस 2 विभागों में विभाजित किया गया था, सोलो और ग्रुप डांस। ग्रुप डांस में तीसरा नंबर जा रहा है जैस्मिन और रीना। सेकंड प्राइज प्रियंका एंड मुस्कान। सेकंड प्राइज प्रियंका एंड मुस्कान। फर्स्ट प्राइज है अरुष और सोनिया। फर्स्ट प्राइज अरुष और सोनिया। और सेकंड प्राइज जा रहा है जैस्मिन और विशाल। जैस्मिन और विशाल। जैस्मिन और ज्योति। थर्ड नंबर बगल में मानसी। थर्ड नंबर मानसी। भाई बच्चे की तालियां तो लास्ट है त हींअर असांजो प्रोग्राम हिते पूरो थिए थो। आसरो नाम जो वरी गॾिजाणी ईंदड़ गुरु नानक जन्म ॾींहुं सभिनी खे गुरु नानक जन्म ॾींहुं जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। वेंदी वेंदी हिकिड़ी जयकार मनाईंदा वञो। हा